ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 7/5/2005। अॼु मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार, निश्चय ज्ञान योग सां वेंदो आहे, साक्षात्कार सां न। निश्चय ज्ञान योग सां वेंदो आहे, साक्षात्कार सां न। साक्षात्कार जी ड्रामा में नूंद आहे, बाक़ी उन में कंहिंजो कल्याण न थींदो आहे। प्रश्न: बाबा कहिड़ी ताक़त न ॾेखारींदा आहिनि, लेकिन बाप वटि जादूगरी अवश्य आहे। उत्तर आहे, मनुष्य सम्झंदा आहिनि भॻवान खे ताक़तमंद आहे। भॻवान त ताक़तमंद आहे, उहो मरे हुए खे ज़िंदा करे सघंदा आहिनि, परंतु बाबा चवंदा आहिनि उहा ताक़त मां न ॾेखारींदो आहे। बाक़ी कोई नौदा भक्ति कंदा आहिनि त उन्हनि खे साक्षात्कार कराए ॾींदो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। बाक़ी कोई नौदा भक्ति कंदा आहिनि त मां उन्हनि खे साक्षात्कार कराए ॾींदो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। साक्षात्कार कराइण जी जादूगरी बाप वटि आहे। हिन करे कई ॿारनि खे घर वेठे बि ब्रह्मा और श्री कृष्ण जो साक्षात्कार थी वेंदो आहे। गीता केरु आयो मुंहिंजे मन जे द्वारे। ओम शांति। ये ॿारनि जे अनुभव जो गीत आहे। सत्संग त ॾाढा आहिनि, ख़ासि भारत में त ढेर सत्संग आहिनि, अनेक मतांतर आहिनि। वास्तव में उहो कोई सत्संग न आहे। सत्संग त हिकु ई थींदो आहे। बाक़ी तव्हां हुते के विद्वान आचार्य पंडित जो मुंहुं ॾिसंदव, बुद्धि हुन तरफ़ वेंदी। हिते पोइ अनोखी ॻाल्हि आहे, इहो सत्संग हिकु ई बार हिन संगम युग ते ई थींदो आहे। इहा त बिल्कुलु नई ॻाल्हि आहे। हुन बेहद जे बाप जो शरीर त आहे न। चवंदा आहिनि मां तव्हांजो निराकार शिव बाबा आहियां। तव्हां ॿियो सत्संगनि में वेंदा आहियो त शरीरनि खे ॾिसंदा आहियो न, शास्त्र यादि करे पोइ ॿुधाईंदा आहिनि। अनेक प्रकार जे शास्त्र आहिनि, उहो त तव्हां जन्म जन्मांतर ॿुधंदा आया आहियो। हाणे नई ॻाल्हि आहे, बुद्धि सां आत्मा ॼाणंदी आहे। बाबा चवंदा आहिनि, हे मुंहिंजा लाडला सिकीलधा ॿार, हे मुंहिंजा सालिग्राम, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो 5000 वर्ष पहिरियों हिन शरीर द्वारा बाबा असांखे पढ़ायो हुई। तव्हांजी बुद्धि हिकदमि मथे हली वेंदी आहे त बाबा आया आहिनि। बाबा अक्षर केतिरो मिठो आहे न। उहा आहे असांजो माता पिता। कोई बि ॿुधंदो त चवंदो पतो न हिननि जो माता पिता केरु आहे। बराबरि उहो साक्षात्कार कराईंदा आहिनि त उन्हनि में बि उहा मूंझंदा आहिनि। कॾहिं ब्रह्मा जो कॾहिं श्री कृष्ण ॾिसी वठंदा आहिनि त वीचार कंदा रहंदा आहिनि कि छा आहे। ब्रह्मा जो बि ॾाढनि खे घर वेठे साक्षात्कार थींदो आहे। हाणे ब्रह्मा जी त कॾहिं कोई पूजा न थींदी आहे, श्री कृष्ण आदि जी त थींदी आहे। ब्रह्मा खे त कोई ॼाणंदो ई न आहे। प्रजापिता ब्रह्मा त हाणे आया आहिनि। इहा प्रजापिता आहे। बाप वेई सम्झाईंदा आहिनि कि सॼी दुनिया पतित आहे त ज़रूरु इहे बि ॾाढे जन्मनि जे अंत में पतित ठहिरियो न। कोई बि पावन आहे। इन करे कुंभ जे मेले में, हरिद्वार गंगा सागर जे मेले में वेंदा आहिनि। सम्झंदा आहिनि सनानु करण सां पावन थी वेंदासीं, लेकिन इहा नदियुनि खे पतित पावन थोरी चईंदासीं। नदियूं त निकिरंदियूं आहिनि सागर सां। वास्तव में तव्हां आहियो ज्ञान गंगायूं। महत्व तव्हांजो आहे। तव्हां ज्ञान गंगायूं जाते ताते निकिरंदियूं आहियो न। पोइ माण्हू पोइ ॾेखारींदा आहिनि तीर मारियो गंगा निकिती। तीर मारण जी त हिते ॻाल्हि ई न आहे। इहे ज्ञान गंगायूं देश देशांतर वेंदियूं आहिनि। इहे ज्ञान गंगायूं अलॻि अलॻि बाबा जा ॿार अलॻि अलॻि जॻह वेंदियूं आहिनि। करे बाबा जो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि त देश देशांतर वेंदियूं आहिनि। शिव बाबा चवंदा आहिनि मां ड्रामा जे बंधन में बंधियल आहियां। सभिनि जो पाठ निश्चित कयल आहे। सभिनि जो पाठ निश्चित कयल आहे। मुंहिंजो बि पाठ निश्चित आहे। कोई सम्झंदा आहिनि भॻवान त ॾाढो ताक़तमंद आहे, मरे हुए खे ज़िंदा करे सघंदा आहिनि। इहे बि गपोड़ा आहिनि। मां ईंदो आहे पढ़ाइण लाइ, बाक़ी ताक़त छा ॾेखारींदमि। साक्षात्कार जी बि जादूगरी आहे। नौदा भक्ति कंदा आहिनि त मां साक्षात्कार कराईंदो आहे।
जी काली जो रूप ॾेखारींदो उन ते पोइ तेल चढ़ाईंदा आहिनि। हाणे अहिड़ी काली त आहे न, परंतु काली जी नौदा भक्ति ॾाढा कंदा आहिनि। वास्तव में काली त जगदम्बा आहे। काली जो अहिड़ो रूप त आहे न, परंतु नौदा भक्ति करण सां बाबा भावना जो बाड़ो ॾेई छॾींदा आहिनि। काम चिता ते वेहण जे कारण काली उन जी आत्मा अहिड़ी कारी थी वई आहे। हाणे ज्ञान चिता ते वेही गोरा ठहींदा आहिनि न। जो काली हाणे जगदम्बा ठही उहा साक्षात्कार कीअं कराईंदी? उहो त हाणे त ॾाढे जन्मनि जे अंत जे बि जन्म वारे जन्म में आहे, है न? त उहो त अञा तयार थी थिए, उहो कीअं साक्षात्कार कराईंदी? हा, बाबा जीअं बाबा ब्रह्मा बाबा जो लाइट जो शरीर द्वारा साक्षात्कार कराईंदा त बाबा वटि शक्ति आहे असांजे संपूर्ण स्वरूप खे मर्ज करे असां द्वारा साक्षात्कार कराइनि, लेकिन असां थोरी कराए सघंदा आहियूं, है न? त बाबा चवंदा आहिनि कि उहा कीअं साक्षात्कार कराईंदा। बाप सम्झाईंदा आहिनि इहा साक्षात्कार जी चाबी मूं वटि आहे न। अल्पकाल जे लाइ भावना पूरी करण जे लाइ साक्षात्कार कराए ॾींदो आहे, परंतु उहो कोई मिलंदा न आहिनि। मिसाल हिकु काली जो ॾींदा आहिनि। अगरि काली जो साक्षात्कार थी बि वञे त बाबा सां त न मिलिया न, काली सां ई मिलिया न। हिन रीति ॾाढा आहिनि, हनुमान गणेश आदि। बल सिख माण्हू बि गुरु नानक जी ॾाढी भक्ति कंदा त उन्हनि खे साक्षात्कार थी वेंदो, परंतु उहो त हेठि हली ईंदा आहिनि न, है न? गुरु नानक देव त जनम मरण जे चक्कर में हेठि ईंदा वेंदा आहिनि। बाबा ॿारनि खे ॾिखलाईंदा आहिनि, ॾिसो इहे गुरु नानक जी भक्ति करनि था, साक्षात्कार बि पोइ मां ई कराईंदो आहियां। बाबा ई उन्हनि खे साक्षात्कार कराईंदा आहिनि। उहो कीअं साक्षात्कार कराईंदा? उन्हनि वटि त साक्षात्कार कराइण जी चाबी ई न आहे। इहे बाबा चवंदा आहिनि मूंखे विनाश स्थापना जो साक्षात्कार बि हुन बाबा कराई, ब्रह्मा बाबा खे बि शिव बाबा कराई, परंतु साक्षात्कार सां कंहिंजो बि कल्याण न थींदो आहे। अहिड़ा त ॾाढनि खे साक्षात्कार थींदो आहे। अॼु उहा आहिनि न। ॾाढा ॿार चवंदा आहिनि असांखे जॾहिं साक्षात्कार थिए निश्चय वे, परंतु निश्चय साक्षात्कार सां न थींदो आहे। निश्चय वेंदो आहे ज्ञान योग सां, है न? हिकु बार चीज़ ॾिठी, असां त ॾिठी अलाए आहे न आहे, लेकिन जीअं जीअं असांखे ज्ञान ईंदो, बाबा खे यादि करे शक्ति ईंदी, ज्ञान ॿुधंदासीं, सम्झंदासीं त सम्झंदासीं भई हा हिन साक्षात्कार जो मतिलबु इहो आहे, है न? त बाबा असांखे चवनि था 5000 वर्ष पहिरियों बि मां छा चयो हुयो कि इहे साक्षात्कार मां कराईंदो आहियां। मीरा खे बि साक्षात्कार करायो, हीअं न कि हुनजी आत्मा हुते हली वई वैकुंठ में, न, वेठे वेठे साक्षात्कार करे वठंदी हुई, लेकिन मूंखे त प्राप्त न थी न। बाप चवंदा आहिनि कोई बि ॻाल्हि जो संशय हुजे त बि ब्रह्मणी अर्थात टीचर हुन खां पुछो। हीअ त ॼाणंदा आहियो बचियूं बि नंबरवार आहिनि, नदियूं बि नंबरवार थींदियूं आहिनि। कोई त तालाब आहे, कोई गंदो आहे, मतिलबु कंहिंमें ज्ञान न आहे, कोई में थोरो सो आहे, कोई बासी पाणी हूंदो आहे। केरु ज्ञान ॿुधंदे हुए बि उहो ई ॻाल्हियूं कंदो आहे त हुनखे बासी पाण वारो चईंदासीं। हुते बि श्रद्धा भाव सां, लेकिन ॾिसो भक्ति मार्ग में अहिड़े पाणी वटि बि माण्हू श्रद्धा भाव सां वेंदा आहिनि। त हिते बि चलो कोई बि आहे, लेकिन अगरि सेंटर में कोई सफ़ेद साड़ी पाए करे बाबा जो ॿार ठही करे वेठो आहे त हुन दीदी जी बि केॾी वैल्यू थींदी आहे। भले हुन में ज्ञान योग कुझु बि न हुजे, लेकिन हुनजी वैल्यू त आहे न। हुन बाबा खे त पहचाने अथई न। उहा आहे भक्ति जी अंधश्रद्धा। कॾहिं बि कोई सां भक्ति छुड़ाइणी न आहे। जॾहिं ज्ञान में अची वञे त भक्ति आपे ई छुटी वेंदी। बाबा बि नारायण जो भॻत हुयो। चित्र में ॾिसो लक्ष्मी दासी ठही नारायण जा पांव थी दॿाए, त हीउ बिल्कुलु सुठो न लॻियो। सत्संग में ईअं न थींदो। त मां इहा हिकु न आर्टिस्ट खे चयो कि लक्ष्मी खे न दासीपन सां छुड़ायो। बाबा भॻत त हुया न, परंतु ज्ञान थोरी हुयो। भॻत त सभी आहिनि। असां त बाबा जा ॿार मालिक आहियूं न।
ब्रह्मांड जो बि मालिक ॿारनि खे ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि तव्हांखे राज्य भाग्य ॾींदो आहे। अहिड़ो बाबा कॾहिं ॾिठो जो असांखे ब्रह्मांड जो बि मालिक ठाहे, विश्व जो बि मालिक ठाहे। ऐं कराइण वारो उहो, सिखाइण वारो उहो, कुझु बि न वठंदा आहिनि। उन बाप खे पूरो यादि करिणो आहे। उन्हनि खे तव्हां हिन अखियुनि सां न ॾिसी सघंदा आहियो, उन्हनि सां योग लॻाइणो आहे। यादि ऐं ज्ञान बि सहज आहे, बीज ऐं ॼाण। यादि बीज, झाड़ ज्ञान। तव्हां हुन निराकारी झाड़ सां साकारी झाड़ में आया आहियो। बाबा साक्षात्कार जो राज बि सम्झाईंदा आहिनि, झाड़ जो राज बि सम्झाईंदा आहिनि। कर्म अकर्म विक्रम जी गति बि बाबा सम्झायो आहे। बाबा टीचर गुरु टिन्हिनि सां ई शिक्षा मिलंदी आहे। बाबा टीचर गुरु टिन्हिनि सां ई शिक्षा मिलंदी आहे न। हाणे बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे अहिड़ी शिक्षा ॾींदो आहियां, अहिड़ा कर्म सिखलाईंदो आहियां जो तव्हां 21 जन्म सदा सुखी ठही वेंदा। टीचर शिक्षा ॾींदा आहिनि, गुरु माण्हू बि पवित्रता जी शिक्षा ॾींदा आहिनि अथवा कथायूं ॿुधाईंदा आहिनि, परंतु गुरु ॿुधाईंदा आहिनि न शिक्षायूं कथायूं बि, परंतु धारणा त बाबा दुनिया वारनि जी ॻाल्हि थो करे। बाबा दुनिया वारनि जी ॻाल्हि करनि था, लेकिन धारणा त बिल्कुलु न थींदी आहे। हिते त बाप चईंदा आहिनि अंत मते सो गति। मनुष्य जॾहिं मरंदा आहिनि त बि चईंदा आहिनि राम राम चओ, त बि चईंदा आहिनि राम राम चओ, त बुद्धि हुन तरफ़ हली वेंदी आहे न। जॾहिं मनुष्य मरंदा आहिनि त चईंदा आहिनि न राम राम चओ, त बुद्धि मथे वेंदी आहे। हाणे बाप चईंदा आहिनि तव्हांजो साकार सां योग छुटियो। हाणे साकार सां योग छुटियो, जॾहिं बाबा चवनि था साकार सां ई छुटियो त दीदी दादियूं काॾां आहियूं। हाणे मां तव्हांखे ॾाढो सुठो कर्म सेखारींदो आहियां। श्री कृष्ण जो चित्र ॾिसो, पुराणी दुनिया खे लत थो मारे, नई दुनिया में ईंदा आहिनि। तव्हां बि पुराणी दुनिया खे लत मारे नई दुनिया में वेंदा आहियो न। त तव्हांजी नर्क तरफ़ लत आहे, स्वर्ग तरफ़ मुंहुं आहे। शमशान में बि अंदरि जॾहिं घुसंदा आहियूं त मुर्दे जो मुंहुं हुन तरफ़ करे वठंदा आहिनि, लत पिछाड़ी तरफ़ करे वठंदा आहिनि। त इहे चित्र बि ईअं ठहियल आहे। मम्मा बाबा ऐं तव्हां ॿार, तव्हांखे त मम्मा बाबा खे फॉलो करिणो पए जो उन्हनि जी गद्दी ते वियो। असांखे मम्मा बाबा खे फॉलो करे अहिड़ो ठहिणो आहे जो असां उन्हनि जी गद्दी ते विहण जे लाइक़ु ठहूं। राजा जा ॿार प्रिंस प्रिंसेस कहलाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा असां भविष्य प्रिंस प्रिंसेस ठहींदा आहियूं। अहिड़ो कोई बाप टीचर गुरु हूंदो जो तव्हांखे अहिड़ा कर्म सिखलाए जो तव्हां सदा जे लाइ ई सुखी थी वञो। अॼु त बाप ॿारनि जी शादी बि कराईंदो त बि हुनखे गैरेंटी न आहे। पहिरियों त ॾिसंदो आहे बि सुखी रहंदी, पर पोइ छा थींदो उहो त हुनखे बि पतो न आहे न। लेकिन हिते त असांखे अहिड़ा माता पिता मिलिया आहिनि जो असांखे गैरेंटी कंदा आहिनि। सिर्फ़ु अधु कल्प न त बि पूरे कल्प में असांखे असांजो जीवन ॾाढो ई सुठो हूंदो। बाबा चईंदा आहिनि कि तव्हां सदाकाल जे लाइ सुखी ठहींदा आहियो। अहिड़ो कोई बाप टीचर गुरु हूंदो जो तव्हांखे अहिड़ा कर्म सिखलाए जो सदाकाल जे लाइ सुखी ठहींदा आहियो। इहे शिव बाबा जो वर आहे। ये शिव बाबा जो वर आहे। उहो आशीर्वाद कंदा आहिनि, उहो आशीर्वाद कंदा आहिनि। इहे न असांजे मथां उन्हनि जी कृपा आहे। सिर्फ़ु चइण सां कुझु न थींदो आहे, तव्हांखे सिखणो हूंदो आहे। सिर्फ़ु आशीर्वाद सां तव्हां न ठही वेंदव, उन्हनि जी मत ते हलणो पए। ज्ञान युग जी धारणा करणी आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि कि मुख सां राम राम चइण बि आवाज़ थी वेंदी आहे। तव्हांखे त वाणी खां परे वञिणो आहे, चुप रहणो आहे। खेल बि ॾाढो सुठे ते सुठो निकिरंदा आहिनि न। खेल बि ॾाढा सुठा सुठा निकिरंदा आहिनि। अनपढ़ खे बुद्धू चइबो आहे।
खेल बि सुठा सुठा, इहे दुनिया जा खेल बि सुठा सुठा निकिरंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि अनपढ़ खे ॿुधू चईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि की हाणे तव्हां सभु कुझु भुलिजी करे बिल्कुलु ई ॿुधू थी वञो, बसि यादि रहे मां आत्मा ऐं बाबा। मां जो तव्हांखे मत ॾींदो आहे हुन ते हलो। परम धाम में तव्हां सभी आत्मायूं बिना शरीर जे रहंदा आहियो, पोइ हिते अची करे शरीर वठंदा आहियो, तॾहिं जीवात्मा चईंदा आहियूं। तॾहिं जीवात्मा चईंदा आहियूं। आत्मा चईंदी आहे मां हिन शरीर हिकु इहो शरीर छॾे वठंदी आहियां, छॾंदी आहियां। जीवात्मा कॾहिं चईंदासीं जॾहिं शरीर जीव हूंदो असां वटि। आत्मा खे प्राण चइबो आहे। आत्मा चईंदी आहे मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। त बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे फस्ट क्लास कर्म सिखलाईंदो आहियां। टीचर पढ़ाईंदा आहिनि न, हिन में ताक़त जी कोई ॻाल्हि कोन्हे। साक्षात्कार कराईंदा आहिनि, इनखे जादूगरी चइबो आहे। मनुष्य खां देवता ठाहिण अहिड़ी जादूगरी कोई करे न सघे। बाबा सौदागर बि आहे, पुराणो शरीर वठी करे नयो ॾींदा आहिनि। इन्हनि खे पुराणे लोहे जो बर्तन चइबो आहे। हिन पुराणे शरीर खे पुराणे लोहे जो बर्तन, इन जो कोई मूल्य ई न आहे। अॼुकल्ह ॾिसो तांबे जा बि पैसा न ठहींदा आहिनि। पहिरियों ठहींदा हूंदा, अॼुकल्ह त उहो बि न ठहींदा आहिनि। अॼुकल्ह त मिटी एॾी महांगी थी वई आहे न, मिटी केॾी महांगी थी वई आहे। कागज़ ऐं प्लास्टिक, कागज़ बि ॾिसो अॼु हिकु कॉपी वठणु वञो केॾो महांगी आहे। हुते त सोने जा सिक्का हूंदा, वंडर आहे न, छा का छा थी वेंदो आहे। बाप चईंदा आहिनि मां तव्हांखे नंबर 1 कर्म सिखलाईंदो आहियां, मनमना भव। ये नंबर 1 कर्म आहे कहिड़ो, मनमना भव। पोइ आहे पढ़ाई जंहिंसां स्वर्ग जो असां प्रिंस ठहींदासीं। हाणे देवता धर्म जो प्रायलोप थी वियो आहे, उहो वरी खां स्थापना थिए थो न। मनुष्य तव्हांजी नई ॻाल्हियूं ॿुधी करे वंडर खाईंदा आहिनि। चईंदा आहिनि की स्त्री पुरुष ॿई इकट्ठा रही पवित्र रही न सघंदा आहिनि। हीअं उहो वंडर खाईंदा आहिनि। इहे कीअं थी सघंदो आहे? बाबा त चईंदा आहिनि भले इकट्ठा रहो, न त मालूम कीअं पए। विच में ज्ञान तलवार रखणी आहे। शादी जे वक़्तु बि तलवार रखंदा आहिनि न, त हुनजो मतिलबु आहे की स्त्री पुरुष इकट्ठा रहंदे हुए बि ज्ञान तलवार हुजणी खपे। भले माण्हू चवनि की कलयुगी दुनिया में असांखे काम विकार में वञिणो पवंदो आहे ॿारनि खे पैदा करणु, लेकिन जॾहिं ॿार पैदा करिणो आहे तॾहिं वञो, हुनजे अलावा छो था वञो, है न। ऐं ॿियो प्रकार जी बि त सम्झ हूंदी आहे न। अॼु काम विकारी थोरी अज्ञान में त असांखे केॾी सम्झ मिलंदी आहे। त एॾो ऊचो ज्ञान माण्हू कई बार ॿुधण ई न चाहींदा आहिनि, छोकी सोचंदा आहिनि असांखे काम विकार छॾिणो पवंदो। लेकिन काम विकार जे अलावा ॿी बि त केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि न जीवन में धारण करे हलूं, है न। केॾी सारी ॻाल्हियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं बि त तॾहिं घर घर में लड़ाई झगड़ो, पति पत्नी लड़ाई झगड़ा था करनि, त हुन जे लाइ बि त ज्ञान ॿुधणो खपे न। त बाबा असांखे चवनि था की विच में ज्ञान तलवार रखणी आहे। इहो बाबा चए थो। हिन जो मतिलबु इहे न की हाणे असां अगरि तव्हां भाउ भेण जीअं रहो था त हीअं रहो, पति पत्नी ज्ञान तलवार न। बाबा त ईअं सम्झाइण लाइ चवनि था, एतिरी बहादुरी ॾेखारणी आहे। परीक्षा त थींदी न, परीक्षा त थींदी। त मनुष्य न ॻाल्हियुनि में बि वंडर खाईंदा आहिनि, छो जी शास्त्रनि में अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि। हुते त प्रैक्टिकल में महिनत करणी पवंदी आहे। गंधर्वी विवाह जी ॻाल्हि हितां जी आहे। हाणे बाबा चवनि था ईअं न जानबूझ के माण्हू गंधर्वी विवाह करनि ऐं ख़ुदि खे टेस्ट करनि, पर हुन जे लाइ एतिरी शक्ति बि खपे, है न। हुन जे लाइ एतिरी शक्ति बि खपे।
हाणे त बाबा जी हर ॻाल्हि खे ॾाढो सोचे सम्झी करे वीचार सागर मंथन करे प्रैक्टिकल में लाइणो आहे। ईअं न बाबा चई हा भले विवाह करो, कईअनि खे हूंदो आहे न त चईंदा आहिनि हा हा भले करो। हाणे तव्हां पवित्र ठहींदा आहियो त बाबा चईंदा आहिनि कि बहादुरी ॾिखलायो, सन्यासियुनि जे अॻियां सबूत ॾियणो आहे। समृत बाबा ही सॼी दुनिया खे पावन ठाहींदा आहिनि। बाप चईंदा आहिनि भल साथ में रहो, सिर्फ़ु नंगन न थियणो आहे। बाप चईंदा आहिनि भल साथ में रहो लेकिन नंगन न थियणो आहे। त हिन ॻाल्हि जो बि ग़लति मीनिंग न कढणो आहे, है न। नंगन न थियणो, ईअं न कि बाक़ी सभु करो बसि हा असां नंगन नथा थियूं। इहे सभु युक्तियूं आहिनि। हला ठीकु आहे, तव्हांखे दुनियादारी जे साम्हूं पति पत्नी रहणो पए थो, किथे तव्हांखे साथ में बीह करे फ़ोटो बि खिचाइणी पवंदी हूंदी, हथ बि पकड़णो पवंदो, किथे किथे साथ में वेहणो बि पवंदो। त उन समय असांखे यादि रखिणो आहे कि असां सभु बाबा जा ॿार आहियूं। हा असां ॿई भाउ भेण आहियूं। बस दुनिया जे साम्हूं असांखे ईअं करिणो पए थो, लेकिन असांखे उहो कमु न करिणो आहे, विकार में न वञिणो आहे। ॾाढी ज़बरदस्त प्राप्ति आहे पोइ। सिर्फ़ु हिकु जनम, वैसे त हर हिक जे लाइ आहे, लेकिन स्त्री पुरुष साथ में रही करे इकट्ठा रही करे ज्ञान तलवार विच में रखी हलनि, है न। छो जी उन्हनि खे पतो आहे असां भाउ भेण आहियूं, उन्हनि खे बाबा खे यादि करे हलणो आहे। दुनिया वारनि जे साम्हूं त उहे स्त्री पुरुष ई आहिनि, उहो त तव्हांखे उन ई नज़र सां ॾिसंदा हूंदा न कि इहे स्त्री पुरुष आहिनि त ईअं रहंदा हूंदा। लेकिन असांखे पंहिंजी नज़र में फिक्स करिणो आहे कि असां स्त्री पुरुष आहियूं, लेकिन बाबा कीअं असांखे चयो अथई उअं असांखे रहणो आहे। असांखे पंहिंजी नज़रनि में, पंहिंजी बुद्धि में बाबा खे विहारे रखिणो आहे। बाबा जी श्रीमत सदा यादि रहे, मन में सदा बाप जी यादि, बुद्धि में बाबा जी श्रीमत, संस्कार बाप समान। त बाबा जी हर श्रीमत खे आहे न ॾाढो ई असां सोचे सम्झी, अगरि असां विवाह नथा करणु चाहियूं, माउ पीउ मञी आहे, त हीअं न अॼु बाबा चई गंदरवी करो त वञी करे चओ कि हा भई मुंहिंजो कंहिं ब्रह्म कुमार कुमारी से भले शादी कराए छॾो। कई बार हूंदो आहे न माउ पीउ अगरि ॾाढो ई फोर्स कंदो आहे, लेकिन ॿार मनवाए बि वठंदा आहिनि, लेकिन बाबा जी अहिड़ी ॻाल्हियूं ॿुधी पोइ किथे किथे हुननि जी बुद्धि में फेरो अची वेंदो, त ॿियो महिनत करणी पवंदी न। हीअं माउ पीउ मञी आहे, भले बाबा चवनि था उहो कंहिंजे लाइ थींदो आहे, कोई अगरि केस अहिड़ो हुजे त सिर्फ़ु हिकु जन बाबा जे डायरेक्शन ते हली करे पवित्र रहो। योग ऐं ज्ञान सां एवर हेल्दी ठहींदा आहियो 21 जन्मनि जे लाइ। हिन में महिनत आहे। तव्हां आहियो शक्ति सेना, माया ते जीत पाए जगत जी ठहिणो आहे न। सभई थोरी ठहींदा, सभी न ठहींदा, लेकिन मूंखे ठहिणो आहे, है न। माया ते जीत पाए करे जगत जी मूंखे ठहिणो आहे। सभी ठवनि न ठवनि, इहे बाबा जंहिंजे लाइ चवनि था उन्हनि खे हूंदो, लेकिन मूंखे ठहिणो आहे। जो ॿार पुरुषार्थ करे ऊच पद पाईंदा आहिनि, तव्हां भारत खे ई पवित्र ठाहे करे पोइ भारत ते ई राज्य कंदा। लड़ाई सां कॾहिं सृष्टि जी बादशाही मिली न सघे। लड़ाई सां कॾहिं सृष्टि जी बादशाही मिली न सघे। इहा वंडर आहे न। हिन समय सभु तव्हां सां ई सभु आपस में लड़ी करे खलास थी वेंदा। मक्खन भारत खे मिलंदो। दिलाइण वारी आहे वंदे मातरम। भारत जी माताऊं जो बाबा जो ज्ञान योग में पकियूं थी करे हलनि थियूं, उहा भारत खे मक्खन दिलाईंदी। मेजॉरिटी माताउनि जी आहे न। हाणे बाबा चईंदा आहिनि जन्म जन्मांतर तव्हां गुरू कंदा आया आहियो, शास्त्र पढ़ंदा आया आहियो। हाणे बाबा तव्हांखे सम्झाईंदा आहिनि जज योर सेल्फ, राइट छा आहे, सत्य आहे, राइट इज़ दुनिया।
सतयुग आहे राइटियस दुनिया, माया आहे, माया असांखे अनराइटियस ठाहींदी आहे। हाणे भारतवासी इररिलीजियस थी विया आहिनि, रिलीजन न आहे, हिन करे भारत में माइट न आहे न। भारत में रिलीजन, अॼु हिंदू माण्हू बि चवनि था हिंदू, लेकिन हुन रीति धर्म जा पक्का किथे आहिनि? जीअं ॾिसो मुस्लिम कीअं एॾा पक्का हूंदा आहिनि, क्रिश्चन केॾा पक्का हूंदा आहिनि, सिख केॾा पक्का हूंदा आहिनि, हुन रीति हिंदू माण्हू खे ॾिसो, छो जो उहो हिक में आहे न। हिते त ॾिसो हिंदू में ई केॾा सारा देवी देवता आहिनि, उन्हनि में केॾा गुरू संत, केॾा गुरू आहिनि, केॾा सन्यासी आहिनि। त माण्हू हिकु, जीअं क्रिश्चन माण्हू आहिनि, उहो जेतिरा बि क्रिश्चन आहिनि, जीसस क्राइस्ट हिकु उन्हनि जो गॉड मञी करे हलंदा आहिनि। उहो बि सोचंदा आहिनि गॉड, जीसस क्राइस्ट इज़ सन ऑफ गॉड। मुस्लिम आहिनि, उहो अल्लाह खे ई मञंदा आहिनि। पोइ हुन खां पोइ उन्हनि जा केतिरा बि धर्म में वॾा निकिता आहिनि, लेकिन भॻवानु अल्लाह ई आहे। हिते बि असांजो भॻवानु त शिव आहे न, परमात्मा आहे न, परमपिता परमात्मा शिव बाबा सभिनि खे शक्ति ॾिनी अथई न। ॾिसो कृष्ण बि शिवलिंग खे पूॼे, ॾेखारींदा आहिनि न भक्ति मार्ग में शिव जी शक्तियूं चईंदियूं आहिनि। उहो शक्ति देवी किथां भॻवानु थियो? शिव भॻवानु थियो न। हिते बि अगरि भारतवासी सोचनि कि जॾहिं क्रिश्चन चवनि था गॉड जीसस क्राइस्ट खे ई मञंदा आहिनि, ऐं उहो बि सन ऑफ गॉड जीसस क्राइस्ट, त हिते बि भले केतिरा बि देवी देवता अची वञनि, भले केतिरा बि गुरू संत सन्यासी अची वञनि, लेकिन असांजो भॻवानु त हिकु निराकार परमपिता परमात्मा शिव आहे न। त इन करे बाबा चवनि था कि भारत में त रिलीजन ई न आहे, त माइट ई न रही, इररिलीजियस थी वियो आहे भारत, अनराइटियस थी वियो आहे, अनलॉफुल, अनसॉल्वेंट। त हाणे हिन भारत खे ई बाबा रिलीजियस, राइटियस, लॉफुल ऐं सॉल्वेंट ठाहिनि था। बेहद जो बाप आहे, हिन करे बेहद जी ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि बाबा। चईंदा आहिनि कि तव्हांखे रिलीजियस मोस्ट पावरफुल ठाहींदो आहे। बाबा असांखे रिलीजियस मोस्ट पावरफुल ठाहींदा आहिनि। स्वर्ग ठाहिण त पावरफुल जो, स्वर्ग ठाहिण त पावरफुल जो ई कमु आहे न। त पावरफुल बाप असांखे रिलीजियस मोस्ट पावरफुल ठाहे करे असां द्वारा स्वर्ग जी स्थापना कराईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि, परंतु बाबा एॾी पावरफुल दुनिया ठाहिनि था, लेकिन गुप्त था ठाहिनि। इनकॉग्निटो वॉरियर्स आहियूं असां। बाप जो ॿारनि ते ॾाढो ई प्यारु हूंदो आहे। बाबा खे बि पंहिंजे ॿारनि ते शुद्ध मोह आहे। मत ॾींदा आहिनि न। बाबा जी मत, टीचर जी मत, गुरु जी मत, सोनार जी मत, धोबी जी मत, बाबा असांखे केॾी मतियूं ॾींदा आहिनि। बाबा असांखे बाप ठही करे मत ॾींदा, टीचर ठही करे मत ॾींदा, गुरु ठही करे मत ॾींदा, सुनार ठही करे मत ॾींदा, धोबी ठही करे मत ॾींदा आहिनि। सुनार श्री असांजी आत्मा हीरो थी ठहे न, ऐं धोबी मतिलबु आत्मा जी धुलाई ऐं शरीर जी बि धुलाई थिए थी, 5 तत्वनि जी। इन में सभी मतियूं अची वियूं। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, हिन अंतिम जन्म में बाप जी डायरेक्शन ते हली रस व्यवहार में रहंदे हुए पवित्र रहणो आहे। इन में बहादुरी ॾेखारणी आहे। ॿियो आहे श्रीमत ते सदा श्रेष्ठ कर्म करणो।
श्रीमत ते सदा श्रेष्ठ कर्म करणो। वाणी खां परे वञणो आहे। श्रीमत ते सदा श्रेष्ठ कर्म करो। बाप जी श्रीमत ते हली करे सदा ही श्रेष्ठ कर्म करो। वाणी खां परे वञणो आहे। जो कुझु पढ़ियो ॿुधियो हुन सभिनि खे भुलिजी करे सभिनि में ॿुधो थी वञे। सिर्फ़ु यादि रखो, ईअं न ज्ञान त सम्झ में यादि सम्झणो ई आहे बाबा जी श्रीमत, लेकिन असांजे अंत समय हुजिणो खपे सिर्फ़ु मां आत्मा ऐं बाबा बसि। हुन समय ज्ञान बि यादि न रहंदो। त सिर्फ़ु बाबा चवनि था जो कुझु हो त दुनियावी जो कुझु पढ़ियो ॿुधियो हुनखे भुलिजी करे बसि बाप खे ई यादि करो। वरदाना परिस्थितियुनि खे गुड लक सम्झी पंहिंजे निश्चय जे फाउंडेशन खे मज़बूत ठाहिण वारा अचल अॾोल ठहो। कोई बि परिस्थिति अचे त तव्हां हाई जंप ॾेई छॾियो। छो जी परिस्थिति अचण बि गुड लक आहे। ये निश्चय जे फाउंडेशन खे मज़बूत करण जो साधन आहे। कोई बि परिस्थिति ईंदी त उन में असां ॿियो ई बाबा जे मथां निश्चय वधे। ईअं न असां सोचूं कि अरे मां त बाबा खे एॾो यादि कंदी आहियां, पोइ बि मूंसां ईअं छो थियो, हीअं मूंखे ईअं छो था करनि। ब्राह्मण परिवार द्वारा भी परिस्थिति ईंदी, एग्ज़ाम ईंदो, लेकिन असांखे उन्हनि ते बि निश्चय रखी, बाप ते निश्चय, स्वयं ते, ड्रामा ते निश्चय रखी अॻियां वधिणो आहे। ऐं सोचणो आहे इहा परिस्थिति त अॻियां वधण जो साधन आहे, मज़बूत ठाहिण जो साधन आहे। तव्हां जॾहिं हिकु बार अंगत जे समान मज़बूत थी वेंदव त इहे पेपर बि नमस्कार कंदा। त इहे पेपर बि नमस्कार कंदा। पहिरियों विकराल रूप में ईंदा, पोइ जंहिं द्वारा बि पेपर अचे थो उहे असांजे दास दासी ठही वेंदा। चैलेंज करो, असां महावीर आहियूं। तव्हां बाप खे, बाप जी श्रेष्ठ मत खे बुद्धि में रखी हलो। साम्हूं वारा छा बि करनि था, चाहे प्रकृति, चाहे मनुष्य, चाहे कंहिं द्वारा बि अचे थी, असांखे सदा अचल अॾोल थी करे हलणो आहे। चैलेंज करो, असां महावीर आहियूं। त जंहिं द्वारा बि पेपर ईंदो उहे असांजा दास दासी ठही वेंदा। जीअं पाणी जे मथां लकीर ठहिरी न सघंदी आहे, ईअं मुझ मास्टर सागर जे मथां कोई परिस्थिति वार न करे सघंदी। स्वस्थिति में रहण सां अचल अॾोल ठही वेंदो न। पंहिंजी स्वस्थिति में एॾो रहो। मां आत्मा बाबा जी संतान, सर्वशक्तिवान जी संतान, मास्टर सर्वशक्तिवान। त स्वस्थिति में एतिरा अचल अॾोल ठही वञो जो कोई बि असांजे साम्हूं टिकी न सघे। स्लोगन आहे, पुराणे वर्ष की विदाई ॾियण सां गॾु गॾु कड़वेपन खे बि विदाई ॾियो। पुराणी दुनिया खे विदाई ॾियण सां गॾु पुराणे वर्ष खे विदाई ॾियण सां गॾु गॾु हाणे त असां पुराणी दुनिया खे बि विदाई ॾियूं था। साथ में जीवन में जो भी थोड़ो बहुत कड़वोपन आहे, थोड़ा कड़वा स्वभाव संस्कार आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, जो बि आहिनि, उन्हनि खे बि असांखे विदाई ॾियणी आहे। अव्यक्त इशारो, रूहानी रॉयल्टी ऐं प्योरिटी जी पर्सनालिटी धारण करो। यदि वरदाता ऐं वरदानी ॿिन्हिनि जो संबंध समीप ऐं स्नेह जे आधार सां निरंतर आहे। वरदाता बाबा ऐं असां वरदानी आत्मा आहियूं। अगरि असांजो संबंध समीप जो आहे, स्नेह जे आधार सां निरंतर आहे, त सदा कंबाइंड रूप में रहो। त पवित्रता जी छित्र छाया स्वतः रहंदी। जाते सर्वशक्तिवान बाप आहे हुते अपवित्रता स्वप्न में भी अची न सघंदी। जाते पवित्र सर्वशक्तिवान बाप आहे
पवित्रता जो सागर मूंसां गॾु आहे त मुंहिंजे सपने में भी अपवित्रता न अची सघंदी। जॾहिं अकेला थींदा आहियो त पवित्रता जो सुहाग हली वेंदो आहे। इन करे कॾहिं बि अकेला न थियो, सदा बाप सां गॾु रहो त सदा ही जीवन में असां पवित्र रहंदासीं। सपने में भी असांखे अपवित्रता टच न करे सघंदी। सपने में भी असांखे अपवित्रता टच न करे सघंदी। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।